सही असां सम्झूं था इहो त सिंध हुकूमत जो कारनामो आहे ऐं सिंध हुकूमत अॼु ताईं सिंधियुनि खे ॾिनो कुझु न आहे ऐं छॾियो सभु कुझु आहे। ऐं जेकॾहिं इहे शयूं ते कैंसिल न कई हुई मतिलबु रियाज़ खे ॾिनी वई पोइ अञा बि कुझु एकड़ ज़मीन उहा मिली वेंदी ऐं यकीन पोइ असां सिंधी अकेले ते तब्दील थी वेंदासीं। इन में को बि शक न आहे। लिहाज़ा त तमामु पार्टियूं मुतफ़िक़ कयूं, इहो मुतालबो था करियूं त इहो कैंसिल ऑर्डर कैंसिल जेको ज़मीन मिली आहे 500 ऐं कुझु एकड़ इनखे रद्द कयो वञे, कैंसिल कयो वञे ऐं ॿी सूरत में असां तहरीक हलाईंदासीं ऐं डिप्टी कमिश्नर जेको आहे जाम चलो हुनखे वठायो वञे। उन ॿी सूरत में असांजी तहरीक हलंदी ऐं असां इहा कॾहिं बि कामयाबु स्कीम न थींदासीं। दोस्तनि शिरकत कई ऐं असांजो मुतालबो इहो आहे त बैरिया टाउन ग्रीन बैरिया टाउन जे नाले सां जेका 500 ऐं कुझु एकड़ ज़मीन मलक रियाज़ खे गैर क़ानूनी तौर ते अलाइनमेंट कई वई आहे उनखे कैंसिल कयो वञे। उते जे मक़ामी माण्हुनि ग़रीबनि पेरनि उगाड़नि खे मिसकीननि खे ज़मीन ॾिनी वञे त उहो पंहिंजे बचनि जो गुज़र कनि। अॼु मिसकीनी बेरोज़गारी सिंध में हद खां मथे वधी वई आहे ऐं वरी जेकॾहिं सिंध गवर्नमेंट सिंधी माण्हुनि खां ज़मीनूं खसियूं त पोइ सिंधी माण्हुनि खे को बि ॿिए सूबे में जॻह ॾियण लाइ तयारु कोन हूंदो। ऐं असां इहो सम्झूं था त ज़रदारी साहिब जेके मनसूबा कया आहिनि कादरपुर ऐं साईं मोजा बैरिया टाउन ज़ुल्फ़िकाराबाद ऐं DH ऐं जेके मनसूबा आहिनि इहे सभु अहिड़ा आहिनि जो सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो वेंदो। असां कराची त परे थियो पर असांखे शायदि सुपराए ते बि असांखे मुश्किलात पैदा थियनि। लिहाज़ा असां सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो था करियूं त तव्हां गाॾियुनि ते अजरक वारी नंबर प्लेट हणण खां पहिरीं सिंधियुनि खे कुझु ॾियो। मासिक अजरक वारो पाइण खां पहिरीं सिंधियुनि खे कुझु ॾियो। सिंध गवर्नमेंट खां मां सुवालु करियां थो त छा तव्हां सिंध खे ॾिनो छा आहे? ॾिनो कुझु कोन आहे, छिनियो सभु कुझु आहे। हाणे असीं तव्हांखे छिनण न ॾींदासीं। असीं मैदान ते ईंदासीं ऐं मुतालबो करियूं था इनखे कैंसिल करियो ऐं आईंदे जेके ॿिया मनसूबा सिंधियुनि जो बि को प्रोग्राम न सोचियो। हाणे इंशा अल्लाह ताला सां तमामु जमातूं ईद खां पोइ हिकिड़ो प्रोग्राम ठाहे लाएमल ठाहे करे मैदान ते ईंदासीं, रोड ब्लॉक कंदासीं। ईद खां पोइ राशिद महमूद सूबरो साहिब बि हैदराबाद ईंदो, क़यादत सां मुलाक़ात कंदो। हिकिड़ो मुश्तरक लाएमल तयारु करे असीं हिन जे ख़िलाफ़ु जदोजहद कंदासीं। अलाह असांखे कामयाबी पोइ इंशा अल्लाह ताला असां तहरीक हलाईंदासीं। हा, तव्हां पार्टियुनि सां राब्ता करे तहरीक हलाईंदासीं। असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं था त डिप्टी कमिश्नर जाम शोरे खे फिलफोर हटायो वञे। जंहिं न हटायो त असां हुनजे ख़िलाफ़ बि तहरीक जो हिसो डिप्टी कमिश्नर साहिब बि हूंदो। इहो डिप्टी कमिश्नर न आहे बल्कि इहो हिकिड़ो हुननि जो कमदार आहे जो कमदार जे हिसाब सां वेठो आहे या ईअं चओ त कमिश्नर एजेंट आहे सो वेठो आहे। लिहाज़ा असां उनखे बख़्श न कंदासीं इंशा अल्लाह।